होटल में ॾींहुं कटिजे ई न पियो। अॼु हुओ बि आचर जेको हिकु मज़हबी मोकल जो ॾियारो हूंदो आहे ऐं सभु मैकेनिक बंदि आहे। पोइ उॿाणको थी कुझु दोस्तनि खे फ़ोनूं कयमि ऐं दिलि जा ॾुख वंडियमि, पर इन में बि वॾी हिकु ग़लती कयमि जो औरत सां ॾुख वंडियमि, जंहिंजा अधु कलाकु वेही ॾुख सूर वरी मूं ॿुधा। इन ग़लती मां सिखी करे पोइ वरी मुड़ुसु माण्हुनि ॾे फ़ोनूं कयमि, जिन सुठे नमूने सां ॻाल्हि ॿुधी, जंहिंखां पोइ दिलि खे साहु आयो ऐं 1.5 पाव खनि रतु वधियो। ईअं वञी मसे थियो ॿियो ॾींहुं ऐं गाॾी खणाए मैकेनिक ॾे ऐं पोइ वेही इंतज़ारु कयुमि, जंहिंजे विच में अमरीकी काफ़ी ऐं कुकीज़ खाधमि। इहे अमरीकनि खे वॾा वणंदा आहिनि ऐं साम्हूं जो वेही ॾिसां त मसलकार नज़र अचे। पोइ मूं चयो त शोरूम ते त वेठा आहियूं, हलूं ऐं तव्हांखे बि अमरीकी गाॾियूं ॾेखारियूं। उन खां पहिरियों वॉशरूम वियुसि, हुते वॾा सिस्टम लॻा पिया आहिनि, हर शइ ऑटोमेटिक। पोइ नेठि वञी उहो ॾींहुं आयो जो गाॾी ठही ऐं शोरूम वारनि ड्राइवर मोकिलियो त अचो ऐं गाॾी अची खणो। इन ड्राइवर सां वरी मानी खाधमि, इन वरी सिस्टम ई ॿिया ॾेखारिया। हितां ई गाॾी मां वेही ऑर्डर कई। अमेरिका जे बारे में चवंदा आहिनि त इहो मुल्क सॼो मोटर ऐं तेल ते ठहियो। ॻाल्हि सम्झ में बचेमि पई, माना हर शइ गाॾी हुजे थिए ऐं उहा डिज़ाइन बि उन ते कई वेंदी आहे। कुझु वक़्तु वरी इंतज़ारु कयो, जंहिंखां पोइ न्याणी मानी खणी आई। गाॾी ठही वई, हुनखे चइबो आहे वी आर बैक इन बिज़नेस। हाणे निकिरजे। पोइ वरी गाॾी ठही त शहर जो रुख कयो ऐं हीअ वॾी मशहूरु बिल्डिंग ॾिसणु आयुसि, जेकी तमामु मशहूरु फेडरल बिल्डिंग आहे। हिन में पोस्ट ऑफिस बि आहे ऐं ॿिया बि घणा फेडरल इदारा आहिनि, जज समेत ऐं ॿियूं घणियूं शयूं। चयो वेंदो आहे त इहा 2 नंबर ते फोटोग्राफ थींदड़ फेडरल बिल्डिंग आहे। 1 नंबर ते सुप्रीम कोर्ट जे बारे में चयो वेंदो आहे। हाणे हिते मां लाइन ॾेखारियां थो। हिमल टेक्निकली मां टेक्सास में हीअ लाइन आहे टेक्सास ऐं ॿियो आर्कनसा खे थी विराए। उते पहुतुसि त ख़बर पवंदो दादू खां आयो आहे। पोइ विज़िटर साइन बुक ॾिनऊं, जंहिं ते वरी साइन कयमि। हिते अची कुझु तारीख़ जी बि ख़बर पयमि। जॾहिं टेक्सास रियासत 1841 में अमेरिका में शामिलु थी, तॾहिं पोस्ट ऑफिस ठही, जंहिंजी बिल्डिंग हीअ न हूंदी। हीअ बिल्डिंग पोइ 1920 में को वञी, अलाए 27 में वञी का ठही ऐं 1957 में हिते AC फिट थी। माना इहो 1940, 50, 60 में वञी एसियूं आयूं अमेरिका में। पोइ वरी बिल्डिंगुनि जो माण्हुनि जो उथणु वेहणु मटियो आहे। पोस्ट ऑफिस वञिजे ऐं ॿियो दोस्तनि यारनि खे यादि न कजे,
कहिड़ो फ़ाइदो। हीअं पोस्ट कार्ड खणी कंहिं कुर्बाए ते दोस्त ॾे मोकिलियो। असां पहुतऊं आर्किंसा जे कैपिटल शहर जंहिंजो नालो लिटिल रॉक ऐं मुंहिंजे पोयां हिन जी कैपिटल जी बिल्डिंग ऐं जिथे असां बीठा आहियूं वियतनाम में हिन जा जेके शहीद थिया उन्हनि जो मेमोरियल आहे। वियतनाम जे मेमोरियल मूं घणा ॾिठा, छो जो मुंहिंजे ख़्याल सां घणा हिननि जा जेको शहीद थिया इन जंग में थिया, कोरिया वार ऐं वियतनाम वार। ऐं हे मेरीन कार्ड्स ताईं नज़र था अचनि। हीअं वियतनाम में हिननि जा छोकिरा वेंदा हुआ जेके हुते विढ़ंदा हुआ। पोयां नाला बि लिखियल आहिनि जेके हिननि जा शहीद थिया। हे सभु उहे जेके मुंहिंजे ख़्याल सां आर्किंसा रियासत जा जेके विया हूंदा, हिननि जो थींदो ड्राफ्ट जंहिंमें कूड़ा निकिरंदा या जेके उन उमिरि जा छोकिरा हूंदा उन्हनि खे पोइ उन ते लाज़िम हूंदो त उन्हनि खे जंग में सर्व करिणो आहे। 1950-60 में हिमल मुंहिंजे ख़्याल सां मूंखे हिन जे हिमल कानून जी न आहे ख़बर, हाणे बि ड्राफ्ट अथनि त का ज़रूरत पई त माण्हू सर्व कंदा। माना ईअं केरु नथो चई सघे त असां कोन हूंदा आहियूं। न सिर्फ़ु वियतनाम वार पर जेके बि हिननि जे पुराणे वक़्त खां वठी सिविल वार खां वठी वर्ल्ड वार 1, 2 सभई जंगूं, उन्हनि जा जेके बि हिननि जा वॾा जनरल्स ऐं वेढ़ा उन्हनि जा हिननि यादगार ठाहे ते रखिया आहिनि। ॾींहुं बि लहण वारो त लिटिल रॉक खे जल्दी घुमी करे निकितुसि। पोइ वरी टेनेसीज़ रियासत पहुतुसि जंहिंजो शहर मेम्फिस साम्हूं हो, जंहिंमें राति टिकी करे पोइ सुबुह जो निकितासीं त ॾिसां सॼो ॻोठु लॻो पियो आहे जिथे किथे। हे ट्रैक्टर ॾिठा, इहे तमामु वॾा ऐं सुहिणा अमरीकी ट्रैक्टर लॻा जिन ते वरी कॾहिं वेही ऐं ॾिसबो त इहे कीअं आहिनि ऐं सिंध में अहिड़ा चौक हूंदा वॾा सुठा ट्रैक्टर अची सघनि। न सिर्फ़ु इहे ट्रैक्टर पर ॻोठनि में हिननि जो सॼी जेकी ज़राअत आहे इहा मैकेनिसाइज़ड आहे, सॼी मैकेनिकल आहे ऐं हिकु हारी हज़ारे माण्हुनि खे वेही खाराईंदो आहे। पोइ साम्हूं वरी अमरीकी वाड़ो बि नज़र आयो। हिते अमरीका में इहे वाड़ा ॾाढा ख़ूबसूरत नमूने सां ठाहींदा आहिनि ऐं जिन यूरोप मां माण्हू लॾे आया जेके डच, अंग्रेज़, बरतानवी, फ्रेंच, इटेलियन, पोइ उन्हनि जे वरी जेके वाड़ा जर्मन, उन्हनि जो वरी पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे। माण्हू परे खां बि ॾिसी ॿुधाए थो सघे त कहिड़ी क़ौम जा। इन ते वरी कॾहिं डिटेल में ॻाल्हि कबी। ईअं हलंदे हलंदे वरी केंटकी रियासत पहुतासीं जंहिंजो KFC मशहूरु आहे, केंटकी फ्राइड चिकन। दिलि त वॾी वञी उहो खाइजे हा, पर वक़्तु जीअं विच में सॼो कटिजी वियो गाॾी जे ख़राबु हुजण जे करे। पोइ हे हिननि जो नंढो हिकिड़ो शहर हो, उते वञी चांहि पीती। हे माना इहो ईअं ॼण हिननि जो भान, पर ॾिसो साईं केॾो सुठो रखियो वेठा आहिनि पंहिंजो नंढड़ो शहर बि। हाणे तव्हां सोचींदा हूंदो त वीडियो कॾहिं थी ख़तमु थिए, बसि पोइ चांहि पी ऐं गाॾी खे रेस ॾिनमि ऐं वञी पहुतुमि इंडियाना। उमेदु आहे त अमेरिका जो इहो सैरो सफ़र दोस्तनि खे तमामु पसंदि आयो हूंदो। सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं हेठि कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त अॻिते वीडियो
छा ते ठाहियूं वञनि ऐं छा तव्हां ॾिसणु था चाहियो।